बाबा मुझी कोमल सां शादी कराए। पुट हू असां सां रिश्तो न कंदा। तुंहिंजे चाचे जे दिल में असांजे लाइ कीनो भरियल आहे। बाबा रिश्तो तो वञी खॾ में पवे, पर हाणे तव्हां पंहिंजे उसूलनि जी खिलाफ़ वर्जी पिया कयो। कहिड़ी खिलाफ़ वर्जी कई आहे मूं? असांखे चवंदा आहियो सिंधी ॻाल्हायो, सिंधीअ में उर्दूअ जा लफ़्ज़ मिक्स न कयो। हाणे चओ था त चाचे जे दिल में कीनो आहे। कीनूअ खे त सिंधीअ में नारंगी चवंदा आहिनि। वाह बाबा वाह। अड़जी वयसि बर्गर नसुल मां। निभागा कीनू न, कीनो कीनो, नफ़रत बुग़्ज़ कारह नारंगीअ जा पुठ। बाबा अम्मा वाकई नारंगीअ वांगे चमकंदी आहे। तॾहिं त मां बि गौरव पैदा थियो आहियां, न त तुंहिंजे आसरे मां बि चाचे जे कीने वांगुरु गारो पैदा थिया हां। कई खोड़ अथई चंद्रा। माणे बि का नारंगीअ वांगुरु चमकंदड़ कोन्हे का, अंदर जी कारी आहे, कीनो भरियल अथसि। मूंखां पुछ न मूं कीअं हुन सां गॾु गुज़ारी आहे ज़िंदगी। नारंगीअ जा पुट।